अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सब खुश हूंदा। अल्लाह तबारक व तआला तव्हां सभिनी खे खुश रखे। दोस्तों, हाणे मां तव्हांखे नए ड्रामे जी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। इन इंफॉर्मेशन खां पहिरियां जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त ज़हर ज़िंदगी जे बदिरां जेको नओं ड्रामो आहे, मोहबतनि जो माॻ, उहो सिंध टीवी ते तमामु जल्द नशर थियण वारो आहे। ऐं हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त उहो कॾहिं खां शुरू थींदो ऐं उन जो टाइम टेबल वग़ैरह छा हूंदो। तव्हांखे ॿुधायूं त उहो ड्रामो 1 जनवरी या 2 जनवरी खां शुरू थींदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हे ड्रामो ज़हर ज़िंदगी जे बदिरां आयो आहे ऐं हिन ड्रामे में उहे सभु एक्टर हूंदा जेके ज़हर ज़िंदगी में हुया ऐं उन खां अलावा जेके तकरार में आहिनि उहे बि कुझु अदाकार हिन ड्रामे में हूंदा। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधायूं त हीउ ड्रामो जेको आहे सो जीअं ज़हर ज़िंदगी सूमर खां छंछरु ताईं हलंदो हुयो, हीउ ड्रामो बि सूमर खां छंछरु ताईं हलंदो। ऐं हिन ड्रामे जो बि टाइम टेबल साॻियो ई हूंदो जेको ज़हर ज़िंदगी जो टाइम टेबल हुयो। 8:15 खां मतिलबु हीउ ड्रामो शुरू थींदो। मां भाइरनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ ख़बर अव्हां ताईं पहुची सघे। वठंदुसि तव्हां खां इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।